أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يشترون الضلالة ويريدون أن تضلوا السبيل والله أعلم بأعدائكم وكفى بالله وليا وكفى بالله نصيرا. من الذين هادوا يحرفون الكلم عن مواضعه ويقولون سمعنا وعصينا واسمع غير مسمع وراعنا ليا بألسنتهم وطعنا في الدين ولو أنهم قالوا سمعنا وأطعنا واسمع وانظرنا لكان خيرا لهم وأقوم ولكن لعنهم الله بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى جا तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे कुझु अहकाम सेखारिया हुया ऐं उन सां गॾोगॾु मजबूर ऐं लाचार बीमार मरीज़ मुसाफ़िर ऐं बेपहुच माण्हूअ जे लाइ कुझु रिआयत जा मसाइल बि बयानु फरमाया। जंहिं वटि पाणी कोन्हे या सफ़र में आहे या वरी पोड़ो ऐं ज़ईफ़ थी पियो आहे, मरीज़ आहे, पोइ पाणीअ खे इस्तेमालु कंदो त उनखे परेशानी थींदी, मर्ज़ वधंदो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि समूरनि खे आसानी कंदे तयम्मुम जो इजाज़त जो सिलसिलो बयानु फरमायो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला कुझु मौज़ूअ खे मटाईंदे गुज़िरियल पोयनि आयतुनि जे तरफ़ इशारो कंदे अजीब अंदाज़ में बयानु फरमायो आहे जीअं न कंहिं माण्हूअ खे कुझु मंज़र ॾेखारजनि। मिसाल तौर ते अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, कंहिंखे ज़मीन ॾेखारजे, अदा ॾिसो हीअ ज़मीन आहे, इहा विकिरो था कयूं या वठणु था चाहियूं, पोइ ॾिस भला इन जो रस्तो, इन जो पाणी पीच ऐं इन में जेकॾहिं सुभाणे फ़सुलु कयूं त फ़ाइदो थींदो या न थींदो। ज़मीन जी मिटीअ खे बि थोरो ॾिसो, मथे आहे हेठि आहे, इहो बि ॾिसो, पाणी गप बरसाति में बीह त न वेंदो ऐं फ़सुलु सुठो थींदो या न थींदो। ईअं खोड़ सारियूं शयूं ॾेखारजनि, कंहिंखे दुकानु ॾेखारिजे, कंहिंखे माण्हू ॾेखारजनि त अदा हीअ ॾिसो असांजा मिट माइट आहिनि, रिश्तेदारियूं असांजूं हिननि सां गॾु आहिनि, ॾिस या इख़्तिलाफ़ या मसाइल हिननि सां गॾु आहिनि, हाणे उहे सुलझाइणु चाहियूं था, ॾिसो थोरो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंहिंखे ॾेखारजनि, पोइ विच में वरी उन्हनि खे छॾे विच में वरी के पंहिंजूं ॿियूं ॻाल्हियूं कमकार पंहिंजा के कजनि। पोइ पंहिंजे कमनि कारनि ॻाल्हियुनि में हलंदे हलंदे पोइ उनखे चइजे त इहो मंज़र ॾिठई जेको मां तोखे ॾेखारियो, ॾिठई ज़मीन उहा। हाणे विच में कुझु ॿियूं ॻाल्हियूं, ॿिया बहस मुबाहिसा, ॿियूं कचहरियूं थियूं आहिनि, पोइ हाणे साॻे पुराणे मौज़ूअ जे तरफ़ तवजो छिकराईंदे चइजे त ॾिठई इहा ज़मीन, इहो दुकानु ॾिठई, इहा हमरा ॾिठई, हाणे तूं छा थो भाई। अल्लाह तबारक व तआला हिते अजीब अंदाज़ में हर उन माण्हू सां मुख़ातब आहे जेको क़ुर पाक जे आयतुनि खे पढ़े थो, पोइ कुझु तर्जुमो कुझु तफ़सीर सम्झे थो, पोइ इन सम्झ सां इहो सिलसिलो क़ुर पाक जे पढ़ण जो, ॿुधण सिखण सम्झण जो बरक़रार रखंदो हलंदो हले थो। अल्लाह ताला हर उन ज़ी शऊर समझदार माण्हूअ सां मुख़ातब थी फरमाए थो, ओ सियाणा, ओ पढ़ण वारा, ओ समझदार, अलम तर इलल्लज़ीन ऊतू नसीबम मिनल किताब, छा कोन ॾिठई उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जंहिंखे तौरात जो अक्सर हिसो ॾिनो वियो हो। माना यहूदी जिन जे मथां तौरात नाज़िल थियो मूसा अलैहिस्सलाम जे मथां,
पोइ ज़ाहिर आहे सॾिबो त हुन यहूदियुनि जो, जीअं असां उम्मत मुहम्मदीअ खे क़ुर मिलियल आहे, नाज़िल त अलाह जे पैगंबर जे मथां थियो आहे, पर चइबो त आहे मुस्लमाननि जो क़ुर, मुस्लमाननि जे क़ुर में लिखियल आहे। अलाह जी फरमाए तो ॾिठो छा, तो न ॾिठो हुननि माण्हुनि ॾे जिन खे तौरात जो एॾो वॾो हिसो मिलियो, पोइ एॾी वॾी तालीम तौरात जे ज़रिए उन्हनि खे मिली त उहे सुधरी पवनि हा न, सिखी पवनि हा, सम्झी वञनि हा, अलाह जे पैगंबर जे तालीम मूसा अलैहिस्सलाम जे चवण ते हलनि हा। पर ॾिठई यश्तरून ज़लालत, हथ सां पिया गुमराहीअ खे ख़रीद कनि, कम ई अहिड़ा हुआ न जहिड़ो हथ सां गुमराहीअ खे पिया हासिल कनि। वयुरीदून अन तज़िल्लु सबील, ऐं तोखे बि इन सिधे रस्ते तां भिटकाइण जी कोशिश था कनि, चाहिनि था त तूं बि जेकर गुमराह थी। हाणे ज़ाहिरी तौर ते ॾिसो न, इन लफ़्ज़नि में मुखातब जा सीगा अलाह ताला बयान फरमाइनि, छा तो न ॾिठो त इहे गुमराह पाण बि गुमराही हासिल कनि था, तोखे बि गुमराह करण जी कोशिश था कनि। इहो तूं तोखे इहो तूं मुखातब अलाह ताला कंहिंसां आहे? ज़ाहिरी आहे पहिरियां क़ुर पाक जूं इहे आयतूं नाज़िल थियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात बाबरकात मथां। अलाह ताला पहिरियां मुखातब थियो आहे इन लफ़्ज़नि जे ज़रिए हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। सोना नबी तो ॾिठो इन्हनि यहूदियुनि खे जेके बचपन खां वठी तोसां जहिड़ो फ़साद कंदा आया, तो ॾिठो उन्हनि यहूदियुनि खे जंहिंजे तौरात में मां तुंहिंजूं सिफ़तूं, तुंहिंजूं ॻाल्हियूं, नुबूअत जो मर्तबो ऐं शान लिखी छॾियो, तुंहिंजो नालो, तुंहिंजो नसब, तुंहिंजो ख़ानदान, तुंहिंजी बचपन, तुंहिंजी जवानी, तुंहिंजी ताबेदारी, तुंहिंजा सहाबी यार कहिड़ा कहिड़ा हूंदा, कहिड़े ख़ानदान जा, कीअं कीअं उन्हनि जूं सिफ़तूं हूंदियूं, तौरात में लिखी छॾियो। सुना नबी ॾिठई जिन खे एॾो वॾो हिसो तौरात जो मिलियो, पोइ बि उन्हनि तौरात ते अमल करे तुंहिंजी ताबेदारी कान कई। तौरात जे ज़रिए उनखे एॾी वॾी तालीम ॾिनीसीं, पर उन्हनि इहा ॻाल्हि न वरिती, यस्तरून ज़लालत, हथ सां हरू भरू वञी गुमराह थिया। ऐं तोखे बि सोना नबी तोखे बि चाहिनि था जेकर रस्ते तां लाहिनि, मौज़ तोखे बि थेड़ ॾियण जी कोशिश कनि था। हाणे पहिरियां इहे लफ़्ज़ ॼण त अलाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाया, पर अलाह ताला एॾो शान और रब जे ज़ात जो निरालो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नालो बयान न कयईं, नालो बयान न कयईं। पोइ अहिड़े अंदाज़ में लफ़्ज़ बयान फरमायईं त मुंहिंजे नबीअ खां पोइ मुंहिंजे नबीअ जो को बि उम्मती क़ुर पाक खे पढ़ंदो न, उन इहे दर्द सां, जंहिं दर्द ऐं तवजो सां मां पंहिंजे नबीअ सां मुखातब थियो आहियां, मुंहिंजे नबीअ जो उम्मती मुंहिंजो बानो जॾहिं पढ़ंदो न, पोइ उहो दर्द महसूस कंदो त ॼण त अलाह ताला मूंसां बि उन अंदाज़ में मुखातब आहे, त उन बंदे जो ईमान बि ईअं ताज़ो थींदो जीअं उन दौर जे सहाबा किराम जो ईमान ताज़ो थियो। ऐं वाक़ई सचो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन दौर में सहाबा किराम खे फरमायो, तव्हां त मूंखे ॾिठो आहे पोइ था मञो न, मूंखे ॾिठो आहे तव्हां पोइ था मञो न, ऐं मूं वटां सिखियो आहे सम्झो आहे पोइ था मञो न। लख भेरा शाबस हुजे मुंहिंजे उन्हनि उम्मतुनि ते, जे उम्मत जे माण्हुनि ते जेके तव्हां खां पोइ ईंदा, उन्हनि न मूंखे ॾिठो हूंदो, न क़ुर पाक जे आयतुनि खे नाज़िल थींदे ॾिठो हूंदो, पर अमल ईअं कंदा जीअं तव्हां कयो आहे। मुमकिन आहे तव्हां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि ताईं पहुचायो, तव्हां न सम्झी सघो, उहे सम्झंदा, तव्हां रुॻो पुॼायो, उहे सम्झंदा वधीक। इन लफ़्ज़नि जे चवण सां को इहो मक़सदु नथो निकिरे हरू भरू त नऊज़ बिल्लाह साहबा किराम क़ुर पाक खे न सम्झो, अॼु असां अॼोके दौर जा माण्हू वधीक था सम्झूं, न, कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जिन शयुनि जो वजूद उन दौर में न हो, जहाज़ जो, मोबाइल जो, इंटरनेट जो, रेल जो, गाॾीअ जो, पेट्रोल डीज़ल जो उन दौर में वजूद न हुयो, त उन दौर में उन दौर जा माण्हू क़ुर पाक जा आयतुनि खे पढ़ी ओतिरो ई सम्झी सघनि पिया जेतिरो उन दौर में जिन शयुनि जो ज़ुहूर हुयो, ज़ाहिर हुयूं। उन्हनि आयतुनि खे, उन्हनि ॻाल्हियुनि खे वठी करे अॼु जॾहिं ॾिठो वियो त वाक़ई सम्झ में आयो त अॼोके दौर जे माण्हुनि खे क़ुर पाक जूं ही आयतूं 1400 साल पहिरियां खां वठी मुखातब थी सम्झाईंदियूं अचनि थियूं। त हाणे अलाह ताला अंदाज़ निरालो आहे रब जे ज़ात जो, शान बि निरालो आहे। फरमाई तो ॾिठो उन्हनि खे जिन खे ॾिनो वियो तौरात जो वॾो हिसो, जेके अहले किताब आहे, उहे गुमराही था हासिल कनि, तोखे बि गुमराह करण जो इरादो था रखनि, पर तोखे करे कुझु कोन सघंदो जे तूं मज़बूत आहे त, जे तूं मज़बूत आहे त तोखे करे केरु कुझु कोन सघंदो। वल्लाहु अअलम बिअअदाइकुम, अल्लाह ॼाणे तो तव्हांजा दुश्मन कहिड़ा कहिड़ा। वकफ़ा बिल्लाहि वलिया, रब
बतौर दोस्त जे, बतौर मुआविन जे काफ़ी आहे तव्हांजे लाइ। वकफ़ा बिल्लाहि नसीरा, जिथे जिथे जंहिं तरह सां तव्हांखे मदद जी ज़रूरत पवंदी, रब तव्हांजे मदद जे लाइ बि काफ़ी आहे। दुश्मननि खे बि ॼाणे थो, तव्हांजे ताउन मदद जे लाइ रब काफ़ी आहे। हाणे इहे अल्फाज़ कहिड़े वक़्तु नाज़िल थिया? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जॾहिं ही मथियूं आयतूं नाज़िल थियूं न, तयम्मुम जे अहकामनि वारियूं, ऐं उन दौर जे यहूदियुनि जॾहिं ॿुधियूं त यहूदियुनि जे तौरात में अहकाम सख़्त हुआ। मसलन उन्हनि जी तौबह, कंहिंखां गुनाह थी वेंदो त उन्हनि जी तौबह ईअं कान थींदी क़बूल जीअं असांजी थींदी आहे। पंहिंजे मुंहं सां वेही अलाह ताला खां रोई ॿाॾायूं, क़ुर थो चवे, अलाह जो पैगम्बर थो चवे त माफ़ी थी वेंदी। ऐं गुज़िरियल आयतुनि में अलाह से फरमायो इन अल्लाह कान अफ़ूवन गफ़ूरा। तयम्मुम जे अहकामनि खे अदा कंदे कंदे जे तव्हांजे दिलि में कुझु रंजिश, को कुझु गुंजाइश रहिजी वञे, इत्मीनान न थिएव न, अहिड़नि वहमनि ख़्यालनि में न पइजो। रब माफ़ कंदड़, दरगुज़र कंदड़ ज़ात आहे, एॾो महिरबान आहे। क़ुर थो चवे त तव्हांजी तौबा क़बूल थी वेंदी आहे जॾहिं तव्हां कमी कोताही खां पोइ रब खां माफ़ी वठंदा आहियो त। पर तौरात जे अंदरि बनी इस्राईल जे माण्हुनि खे हुकुम इहो हो, फ़क़्तुलू अनफुसकुम, हिक ॿिए खे मारियो। जेको मरी वियो पोइ उनजी बि तौबा क़बूल आहे, जेको बचो उनजी बि तौबा क़बूल आहे। सख़्त हुकुम आहे, उन्हनि जे लाइ अहकाम कुझु सख़्त आहे। तयम्मुम जो मसइलो उन्हनि जे लाइ कोन हो। हाणे जॾहिं उम्मत मुहम्मदी जे लाइ आसानी कंदे अलाह ताला तयम्मुम जो मसइलो बयानु फरमायो त यहूदियुनि ॾिठो त असांजे तौरात में त एतिरी आसानी कान्हे, असांजे लाइ त मसाइल सख़्त आहिनि, उम्मत मुहम्मदीअ जे लाइ नरमी आहे। पोइ माण्हुनि खे दीन तां थेर ॾेई हटाइण जे लाइ, गुमराह करण जे लाइ, उन दौर में जेके नवां नवां माण्हू मुस्लमान थियनि पिया, उन वीचारनि खे त दीन जी मुकमल ख़बर मालूमात न हुई। पोइ उन्हनि खे इन दीन तां बिगाड़ण जे लाइ, भॼाइण जे लाइ, वापसि मुर्तद बनाइण जे लाइ, कुफ्र में वरी वापसि वञण जे लाइ, थेर ॾियण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि पिया। कहिड़ियूं? हा साईं, हाणे पाणीअ सां त सम्झ में अचे थो, पाणीअ सां हथ मुंहुं धोइबो, पलीती पाकाई सभु कुझु, पलीती दूर थींदी, पाकाई हासिल कबी, पाणीअ सां त सम्झ में अचे थो। मिटीअ सां तव्हां ॿुधायो त छा थींदो? मिटीअ सां मिटी धूड़ जिस्म ते वधंदी, मिटी वधंदी की न धोपंदी? हाणे मिटीअ सां, खाक ते हथ हणी मुंहं ते मलियो, खाक ते हथ हणी वरी ॿाहुनि ते मलियो। वुज़ूअ सां सम्झ में ईंदो आहे पाकाई थींदी, मिटीअ मलण सां पाकाई थींदी, खाक सां? ईअं उन्हनि खे मामूली ऐं मस्ख़री बनाईंदा, उन्हनि जी आॾो दीन जे अहकामनि खे मस्ख़री तौर ते पेश कंदा, जीअं हू उबतो सुबतो समझी करे हिनखे वाकई मज़ाक ऐं मस्ख़री समझी करे दीन खे छॾे वञनि, अहमियत न ॾियनि। पोइ अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जूं ही आयतूं नाज़िल करे उन दौर जे माण्हुनि खे ॿुधायो, मिनल लज़ीन हादू, इहे यहूदियुनि जे तरफ़ खां अथव ॻाल्हियूं, युहर्रिफूनल कलिम अन मवाज़िही, जेके असांजे बयान कयल लफ़्ज़नि खे पंहिंजे असुल माना ऐं मक़सद खां फेराइनि था। वयक़ूलून समिअना व असैना, सुहिणा नबी, जॾहिं तूं इहे अहकाम बयान थो करीं न, तुंहिंजे साम्हूं मुस्लमाननि सां गॾु जीअं मुनाफ़िक़ छुपियल वेठा आहिनि, यहूदी बि वेठा अथई, या तुंहिंजूं ॻाल्हियूं मुस्लमाननि जे ज़रिए यहूदियुनि ताईं पहुचनि थियूं, पोइ इहे ॿुधनि था, पोइ लफ़्ज़ अहिड़ा था चवनि, समिअना व असैना, हा साईं ॿुधोसीं ऐं बिल्कुलु न मञियोसीं। तव्हांजे मुखालिफ़ जूं ॻाल्हियूं, जेके तव्हांजे मुखालिफ़त में ॻाल्हियूं कनि था, उन्हनि खे बिल्कुलु न मञियोसीं, ॿुधोसीं, लफ़्ज़ गॾु गॾु अहिड़ो चवणो, ॿुधोसीं ऐं न मञियोसीं, तव्हांजे मुखालिफ़ जूं ॻाल्हियूं। जीअं अॻिलो माण्हू सम्झे बज़ाहिर असांजे लफ़्ज़नि मां त मां ॼण त तारीफ़ी कलमात थो चवां त नबीअ जी ॻाल्हि ॿुधीसीं ऐं मुखालिफ़ जी ॻाल्हि न मञीसीं, न ॿुधीसीं। उनखे अंदाज़ लफ़्ज़नि जो अहिड़ो चई ॾेखारींदा, पर लफ़्ज़नि जी हक़ीक़ी माना उहो दिलि में छा रखंदा? ॿुधोसीं ज़रूरु नबीअ जी ॻाल्हि खे, मञींदासीं कोन। लफ़्ज़ साॻे जा ई ॿ माना ॿ मतिलब आहिनि। हाणे उन वक़्तु आम माण्हुनि जे साम्हूं लफ़्ज़ न चवंदा, समिअना व असैना, ॿुधोसीं माना नबीअ जी ॻाल्हि खे न मञींदासीं, माना मुखालिफ़नि जूं ॻाल्हियूं न मञींदासीं, नबीअ जी ॻाल्हि ॿुधीसीं मञीसीं, मुखालिफ़ जी ॻाल्हि ॿुधंदासीं बि न, मञींदासीं बि न।
आम माण्हू खे इहो तासुर ॾींदा या ज़ाहिरी लफ़्ज़ जी माना हो पंहिंजे दिलि में जेका माना छुपाए रखंदा ॿुधोसीं पर मञींदासीं कोन। अल्लाह जी फरमाए थो इहो यहूदियुनि मां अथव जेके असांजे बयान कयल लफ़्ज़नि खे कलमनि खे पंहिंजे असुल मक़सद खां फेराईंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि समीना व असैना, लफ़्ज़ इहे चवंदा आहिनि। पोइ हाणे समीना जी माना ॿुधोसीं, असैना जी माना न मञोसीं। वरी वस्मा गैर मुस्मईन, ॿियो लफ़्ज़ वरी सुहिणा हीअं चवंदा अथव ॿुध पर न ॿुधण जहिड़ो, ख़ुदा करे त न ॿुधी। जीअं परियां केरु ॿुधो बीठो हूंदो आहे, कंहिं माण्हू खे ॿुधाइणी हूंदी आहे ॻाल्हि पर मुंहुं ॾेई न अदा ओ फलाणा ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, मां तोसां थो ॻाल्हायां इन न, पर हीअं उंड ॾेई करे ॻाल्हाइबो आहे, जीअं असां सिंधीअ में चवंदा आहियूं। उनखे हीअं माण्हू बि अहिड़ा थी विया अथई, अहिड़े तरह सां कोई लफ़्ज़ चए जीअं ॿुधाइणो हुनखे आहे पर पोइ वरी हेॾां वारे किथे ख़ुदा करे त न ॿुधे। लफ़्ज़ ॾाढा बि चए पर ॿुधाइणो बि हुनखे चाहे थो, पर हिते वरी चए थो ख़ुदा करे त न ॿुधे। वस्मा गैर मुस्मईन, ॿुध पर ख़ुदा करे त तुंहिंजे कन ते न पए इहा ॻाल्हि, मतिलबु फशरी थींदी आहे, फसाद थींदो। अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ उंड ॾेई करे उबता सुबता हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां आयतुनि जो ज़ुहूर जॾहिं थींदो, सहाबा किराम खे हुज़ूर जन आयतूं पढ़ी ॿुधाईंदा, अहकाम नवां आसानीअ जा या रिआयत जा बयान थींदा, त पोइ हे वठा ईअं उबता सुबता लफ़्ज़ ॻाल्हाईंदा। टियों लफ़्ज़ अल्लाह जी फरमायो राइना, वराइना चवंदा आहिनि त राइना जो लफ़्ज़ बि चवंदा आहिनि। हाणे राइना जे लफ़्ज़ जी ज़ाहिरी माना इहा आहे त साईं असां सां रिआयत कयो। यहूदियुनि जे ख़िलाफ़ क़ुर पाक जूं हेॾियूं आयतूं नाज़िल थियूं आहिनि, साईं मिड़ई असां सां रिआयत कयो, असां सां न कयो हिसाब, ईअं चइबो आहे ज़ाहिरी माना। पर इन लफ़्ज़ जे अंदरि हक़ीक़ी हू जेका माना छुपाए मुराद वठंदा हुआ उहा माना गार हुई, जेका ज़बान ते चवणु मुनासिब न आहे, मुफ़सर लिखी बि न आहे। बाज़ औक़ात कुझु बुज़ुर्गनि चिटी बि कई आहे सम्झाइण जे लाइ माना, पर गार आहे। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अहिड़ा लफ़्ज़ चवंदा जंहिंजूं ॿ माना आहिनि, हिकिड़ी ज़ाहिरी माना जेका बहितर नज़र ईंदी, ॿी मख़फ़ी माना जेका हू दिलि सां वठंदा। अल्लाह जी फरमायो मिनल हादू, इहे अथव यहूदी, यहूदियुनि जे तरफ़ खां तवार कनि, जेके राइना था चवनि, जेके वस्मा गैर मुस्मईन था चवनि, जेके चवनि था त समीना व असैना, जेके अहिड़ा लफ़्ज़ था चवनि। पोइ हाणे यहूदियुनि जे इन इहा ज़बान वारी चालबाज़ीअ खे अल्लाह साईं बयानु करे छा फरमायो, लयम बि अलसनतियम, पंहिंजे ज़बान खे मरोड़े करे वतानन फिद्दीन, दीन में मस्खरी ऐं मज़ाक तानो मेहणू बणाए करे इहे लफ़्ज़ चवनि था। उन्हनि जे इन छुपियल साज़िश खे रब तबारक व तआला ज़ाहिर कयो। वलो अन्नहुम क़ालू समिअना व अताना वस्मा वंज़ुरना लकान खैरन लहुम। अल्लाह जी फरमायो जेकर इहे हीअं चवनि हा समिअना व अताना, असां ॿुधोसीं ऐं मञोसीं, इताअत कईसीं, ईअं चवनि हा, वस्मा वंज़ुरना चवनि हा, वस्मा गैर मुस्मईन जी जॻह ते ॿुधोसीं ऐं साईं मञोसीं, बिल्कुलु जीअं तव्हां चयो न, ॼण असां ईअं ॾिठोसीं, बसि अहिड़ो मञोसीं, तव्हां जूं ॻाल्हियूं बिल्कुलु बरहक़ आहिनि, ईअं चवनि हा लकान खैरन लहुम, त इहो हुननि जे लाइ भलो हो, वाक़अ तमामु बहितर हो, ईअं चवनि हा। त पर उन्हनि छा कयो, लयम बि अलसनतिहिम, पंहिंजे लफ़्ज़नि खे मरोड़े सरोड़े पेश कयो। जिन लफ़्ज़नि जी ज़ाहिरी माना माण्हुनि खे सम्झ में हुई जेका उहा सुठी हुई, पर उन्हनि लफ़्ज़नि जी ॿी माना बि हुई जेका हुन जे अंदर में छुपियल हुई, उहा माना ख़राब हुई, ग़लति हुई, हे मुराद उहा पिया वठनि। पोइ अल्लाह से फरमायो वलाकिन लानहुमुल्लाहु बिकुफ्रिहिम, पर अल्लाह ताला हुन जे मथां संदन कुफ्रिया हरकतुनि साज़िशुनि जे करे रब तबारक व तआला लानत विधी उन्हनि ते। फला युमिनून इल्ला क़लीला, उन दौर खां वठी क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि खे अल्लाह ताला ॿुधाए छॾियो त इहे थोरा यहूदियुनि मां के मुस्लमान थींदा, बाक़ी अक्सरियत जेका आहे न हुन जी ईमान कोन आणींदी। फला युमिनून इल्ला क़लीला, थोरा के आणींदा ईमान, अक्सरियत हुन जी नाफ़रमान रहंदी। पोइ उन दौर में ई कुझु मुस्लमान वाकई यहूदियुनि मां थिया, जीअं अब्दुल्लाह बिन सलाम, कुझु मुस्लमान थिया यहूदियुनि मां, बाक़ी अक्सरियत हुननि जी अॼु में ई आहे। त हाणे ॾिसो हिननि आयतुनि खे जॾहिं असां ज़ाहिरी तर्जुमे ऐं ख़ुलासे सां पढ़ियोसीं ॿुधोसीं, त इहा ॻाल्हि सम्झ में आई त उन दौर में यहूदियुनि खे तौरात बि मिलियल हो, तौरात जे ज़रिए शरई अहकामनि जी मालूमात बि उन्हनि खे ॾिनी वई, पर पोइ बि शरीयत खे माण्हुनि जे आॾो ज़ाहिर त न कंदा, पाण त अमल न कंदा, पर माण्हुनि खे बि न ॿुधाईंदा त मथां माण्हू सुधरी वञनि।
मत माण्हू सिखी वञनि पोइ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में अची वञनि पोइ असांखे छॾे वञनि, असां ईअं वात पटिया थी वेठा हुजूं मथां अकेला रहिजी वञूं, हे सभु उनजी ताबेदारी कनि। ऐं पोइ शरई अहकाम जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आसानी वारा ॿुधाईंदा उनखे बि मरोड़े सरोड़े पेश कंदा। इन्हनि आयतुनि मां ज़ाहिरी तासुर इहो मिलियो त यहूदनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान, रोब, रुतबो, क़ुरान पाक जो मर्तबो ऐं क़ुरान पाक जी तालीम उन्हनि खां मिड़ई बर्दाश्त न हुई, बर्दाश्त न पई थिए उन्हनि खां, तॾहिं उहे मरोड़े सरोड़े मस्खरी ऐं मज़ाक़ूं ऐं ताना पिया ॾींदा हुआ। आयतुनि जो ख़ुलासो ज़ाहिर इहो निकितो। हाणे सम्झण जी ॻाल्हि ही आहे, हिन आयतुनि मां सबक़ सवाल पैदा थियो त असांजे लाइ सबक़ कहिड़ो आहे? छा क़ुरान पाक को कहाणियुनि जो किताबु आहे? पुराणे दौर जूं कहाणियूं ॼण त उन दौर जे माण्हुनि जूं ख़बासतूं हरकतूं असांखे ॿुधाए चटपटी लज़ीज़ करे लज़त ऐं मज़ो ॾे बसि? या क़ुरान पाक को तारीख़ जो किताबु आहे, या डाइजेस्ट आहे त को पढ़िजे तरतीब सां हुनजो मज़ो वठिजे बसि? न, क़ुरान पाक इंसान जे लाइ निज़ाम हयात आहे, तालीम थो ॾे। उहा कहिड़ी आहे? सबक़ तौर ते वठूं था त अल्लाह तबारक व तआला उन दौर जे यहूदियुनि जे ख़बासतुनि खे बयान करे उम्मत मुहम्मदीअ खे सेखारे पियो त तव्हां में अहिड़ा ऐब न अचनि, खोड़ सारा तव्हांजे अंदरि बि ऐब अचनि था। यादि रखो अॻियनि उम्मतुनि में जेके ऐब हुआ असांखे उन्हनि जा ई कोन वणिया हा। तव्हां त मौजूज़ आहियो, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास आहियो। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी उम्मत सभिनी उम्मतुनि खां मथे आहे, तव्हांजे अंदरि जेकॾहिं इहे ऐब अची विया त पोइ यादि हुजेव जंहिंजो रुतबो वॾो हूंदो आहे हुनजी सन्ही सन्ही ग़लती बि वॾी सज़ा जे क़ाबिल हूंदी आहे। तव्हां में अहिड़ा ऐब न अचनि। पोइ असां हाणे जॾहिं इन्हनि आयतुनि मां सबक़ पुरायोसीं ऐं पोइ पंहिंजे जीअ में झाती पातीसीं त खोड़ असां में बि अहिड़ा ऐब आहिनि। असां बि चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे उंड ॾेई करे ॻाल्हाइणो हूंदो आहे त पोइ लफ़्ज़ अहिड़ो ॻाल्हाए वेंदा आहियूं जंहिंमें हुनजी हद तक इज़त हूंदी आहे, ॿिया न सम्झंदा आहिनि, अलबत उहो पाण ज़रूरु सम्झंदो आहे त इन लफ़्ज़नि सां मूंखे छा चई वियो, सम्झां थो मां। पोइ हुन में लतीफ़े तौर ते खोड़ सारा लफ़्ज़ अचनि था पर न चइजनि त बहितर आहे। अहिड़ा माण्हू अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि कंहिं पंहिंजे वॾे, कंहिं मुअज़्ज़ज़ आलिम, कंहिं सालिह जे साम्हूं, या को मिसाल तौर ते खणी हीअं चवां, अलाह से माफ़ फरमाए, को हिकिड़ो वीचारो नईअ में को दीनदार थींदो आहे न, नईअ में इंसान वीचारे जी ज़िंदगी इब्तिदाई काफ़ी अरसो गुनाहनि में गफ़लत में गुज़री, हाणे उहो वीचारो तौबे ताइब थियणु चाहे थो, मिसाल तौर ते तौबे ताइब थियणु चाहे थो। हाणे उहो जमात वारनि सां मसलन तबलीग जमात वारनि सां गॾियो आहे, उन वीचारे जी अञा ॾाढी बि ज़ाहिरी मुठ जेतिरी कान थी आहे, सिखे थो दावत ॾियणु, उथी बीही करे जेकॾहिं दावत ॾे त हाणे ही त वीचारो पंहिंजे कयल गफ़लत वारे ॾोहनि गुनाहनि ते पछताए करे तौबा ताइब थी नौबनूं थी करे माण्हुनि जा ॾोह पेश थियणु चाहे थो न, पर माण्हू हिनखे उन्हनि पुराणनि ऐबनि वारे तस्वीर सां ॾिसंदा, उन ख़्याल सां अड़े हल वरी कल्ह ॾींहुं गुज़रियो आहे, हे भटका कम करे हाणे वरी हिते वेठा थी। ऐं ॿियो वरी हिकिड़ो चए त लबे ॾाढ़ी कोन थी, वरी ॿियनि खे थो चए नमाज़ पढ़े। ओ भाउ मुंहिंजा, इहे लफ़्ज़ तो चई छॾिया ज़बान ते, तकड़ में तो इहो कोन सोचो त सलाम आहे हिनखे इन हाल में बि असांजे साम्हूं बीही करे असांखे दीन जी ॻाल्हि चई करे हिकु सबक़ थो ॾे त तव्हां जेके वॾा वॾा मुअज़्ज़ज़ माण्हू आहियो उन्हनि में तव्हां में अहिड़ी हिमत कान्हे का, अलाह ताला मूंखे जेकॾहिं इहा शइ ॾिनी आहे त तव्हां बि मूंसां गॾिजो, तव्हां मूंखां वधीक मुअज़्ज़ज़ आहियो। ॼण त उहो ईअं थो चए, पर असां हुनखे उबो थो चवंदा आहियूं, या कॾहिं कॾहिं हुनजे ॻाल्हि ते बज़ाहिर चवंदा सुभान अल्लाह, वाह वाह ज़बरदस्त, बज़ाहिर ईअं चवंदा जीअं आम माण्हू सम्झे त यार हिनजी ॻाल्हि हिनखे वणी वई, पर हे सम्झाए वियो हुनखे त तुम्हारे करतूतनि जी मूंखे ख़बर आहे, हाणे ॻाल्हि केॾी थो करे सुभान अल्लाह, वाह वॾे लफ़्ज़नि सां सुभान अल्लाह खणी कंहिं ज़बान मरोड़े, जीअं क़ुर थो चए न लयम बि अलसिनतिहिम, हिन ज़बान मरोड़े करे सुभान अल्लाह अहिड़ो लफ़्ज़ चयो मरोड़े जो माण्हू सम्झो त यार हिन सुभान अल्लाह कई, पर उहो बयानु करण वारो सम्झी वियो त हिन मूंखे काथे धको आयो आहे। इहे असां मुस्लमाननि जूं हरकतूं आहिनि, हे आईने तौर ते लफ़्ज़ बयान था कजनि, वरना त ज़रूरत कान्हे। यहूदियुनि जूं ख़बासतूं रब तबारक व तआला खे पसंदि न आयूं, उहे क़ुरान पाक में बयान करे छॾियईं। जेकॾहिं न असां खां पोइ कोई पैगंबर अचे हा, ॿियो को आसमानी किताब हुजे हा, त उम्मत मुहम्मदीअ जे ख़राबियुनि खे वरी उहो किताब जेतिरो निशान ॾेई करे बयान करे हा न, ख़ुदा ख़ैर करे।
एॾियूं ख़राबियूं घणियूं आहिनि। अलाह ताला खां दुआ आहे अलाह पाक तव्हां असांखे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल